अमीर जमायत इस्लामी ज़िले सखर ज़ुबैर हफ़ीज़ शेख चयो आहे त बिजली जे अघनि में वाध ख़िलाफ़ 2 सेप्टेम्बर ते मुल्क गिर शटर बंदि ऐं तीथारो हड़ताल कई वेंदी। वापारियुनि वकीलनि ऐं ॿियनि तंज़ीमुनि जी हिमायत करण ते उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं। हुन चयो त बिजली जे अघनि में वाध ख़िलाफ़ सॼे मुल्क में शटर डाउन हड़ताल कई वेंदी। अहिड़ो इज़हार हुन जमायत इस्लामी ज़िले ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। ज़िले अमीर वधीक चयो त मुल्क वरी बहरान जो शिकार आहे। जेकॾहिं अवाम खे बिजली जे बिलनि में रिलीफ न ॾिनो वियो त मुल्क में इंतिशार पखिड़िजी वेंदो। हाणे बर्दाश्त जी हद ख़त्म थी चुकी आहे। बिलनि में गैर कानूनी टैक्सेस ऐं वाध जा नंढा तोड़े वॾा वापारी शहरी घरेलू सार्फिन ऐं कारोबारी माण्हू सख़्तु परेशान आहिनि। ज़ुबैर हफ़ीज़ चयो त IMF खां व्याज ते कर्ज़ वठणु अल्लाह ताला सां जंग करणु आहे। सूदी निज़ाम ख़त्म कयो वञे। जमायत इस्लामी इन सूरत हाल में पंहिंजे शहरनि खे ॾोहारियुनि जे रहमो करम ते न छॾींदी ऐं शहर जो अमन बहाल करण लाइ भरपूर तहरीक हलाईंदासीं। जमायत इस्लामी मरकज़ी अमीर सखर जो दौरो कंदो जिते हू बार खे ख़िताब कंदो ऐं वापारी अॻवाननि सनअतकारनि समेत समाजी अॻवाननि सां पिणु मुलाक़ातूं कंदो। 2 सेप्टेम्बर वारे मुल्क गिर हड़ताल अवाम ऐं मुल्क लाइ कारगर साबित थींदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची